अस्सलाम वालेकुम हक मौजूद जी लतीफ़। दोस्तों पेई जन बरूड में अॼु इंश्योरेंस ते ॻाल्हायूं था, जंहिंखे उर्दू में बीमा पॉलिसी ऐं सिंधीअ में वीमो चवंदा आहिनि। इंश्योरेंस छा आहे, अचो त पहिरियां उहो सुनियो। तव्हां कंहिं बि पंहिंजे कारोबार, पंहिंजे कंहिं बि सामान, कीमती सामान या पंहिंजी जान ऐं माल जो तव्हां इंश्योरेंस यानी वीमो कराए सघो। वीमे जे लाइ अॼुकल्ह त हिकिड़ियूं कंपनियूं आहिनि जेके तव्हांजो वीमो कंदा आहिनि। तव्हां खां हर साल या 6 महीने उहा किस्त वठंदा ऐं उन जे बदिले तव्हां जंहिं शइ जो वीमो कराईंदा उन जी गारंटी खणंदा। कंहिं बि नुक़सान, जानी नुक़सान या कंहिं माल जे नुक़सान जे करे हू तव्हांखे उहो नुक़सान करे ॾींदा। उन में इहो आहे त उन कंपनी खे बि वॾो फ़ाइदो थींदो आहे जेको गारंटी खणी ऐं उन्हनि खां पैसा वठंदो आहे उन जा, ऐं उन वीमे वारे खे बि फ़ाइदो हूंदो आहे त कंहिं नुक़सान जे सूरत में उन जे नुक़सान जो पूराओ थींदो आहे। दोस्तों इहो त अॼुकल्ह जेको वीमो ऐं इंश्योरेंस हले पियो इहा ॻाल्हि आहे, पर माज़ी में वीमो कीअं हो? छा सिंध में बि इंश्योरेंस ऐं वीमे जो कारोबार हुयो? अचो त इहो लतीफ़ खां पुछूं था। सुर श्री राग में छा साईं फरमाए थो त वित वीमे जो जेल ॿी कार न करिए का। वित यानी कदुर क़ीमत, वीमे यानी इंश्योरेंस, ॿी कार या को बि कम न चए थो जे तोखे इंश्योरेंस जे कदुर ऐं क़ीमत जी ख़बर पइजी वञे त तूं ॿियो को बि कमु न करी। सा परूड़ जी ॻाल्हि वणजारनि वटां, चए थो इहा जेका ॻाल्हि आहे इन जी परूड़ तोखे वणजारनि वटां पवंदी। दोस्तों वणजारा सिंध जा तमामु शाहूकार ऐं वॾा वापारी हुया। ईअं खणी चओ त सिंध में जेके सामूंडी वापारी हुया उन्हनि खे वणजारा चयो वेंदो। लतीफ़ चए थो त इन वीमे जे कदुर ऐं क़ीमत जी जेका ॻाल्हि आहे उहा तव्हां वणजारनि वटां उनजी तव्हांखे ख़बर पवंदी। मोती जन हथां आंदई घणे अदब सी, चए थो जंहिंजे हथां या जंहिंजे सहकार सां तूं घणे अदब ऐं एतिराम सां मोती खणी आहीं। कीअं मोती खणी आहीं? छो जो उन्हनि वणजारनि जेके वीमो ॾींदा हुआ उहे वॾा वापारी जेके नंढनि वापारनि खे वीमो ॾींदा हुआ, यानी उन्हनि जे माल जी गारंटी ॾींदा हुआ त समुंड में किथे तव्हांजो माल ॿुॾी पए, ख़राब थी वञे त असां उन नुक़सान जो पूराओ कंदासीं ऐं उन जे बदिले तव्हां असांखे उहा किस्त ॾींदो या उहे पैसा ॾींदो त जेके बि सामूंडी बेड़ा भरिजी वेंदा हुआ त उते जेके वॾा वापारी हूंदा हुआ जेके वीमो ॾींदा हुआ उहे सभिनी जे माल जी गारंटी खणंदा ऐं सही सलामत उन्हनि जो माल घुराईंदे पहुचंदो ऐं उतां खां वरी उन्हनि जो ॿियो माल उतां ख़रीद करे वरी सही सलामत हिते पहुचंदो हो त वीमो ॾींदड़नि खे बि पैसो मिलंदो हो ऐं उन्हनि जो माल बि सही सलामत पहुचंदो हो। ऐं कॾहिं कंहिं हादसे जी सूरत में जीअं त उहो उन्हनि खां पैसा वठंदा रहंदा हुआ, उन्हनि वटि पैसो गॾु थी वेंदो हो, पोइ अगरि कॾहिं नुक़सान बि थींदो हो त हू पंहिंजे घरां भरे ॾींदा हुआ त उहो नुक़सान थींदड़ जो नुक़सान न थींदो हो, नुक़सान खां बची वेंदो हो ऐं वीमो ॾींदड़ जेका कंपनी या जेके वणजारा हुया उहे बि जजो माल कमाईंदा। तंहिं करे लतीफ़ चयो त तोखे अगरि इहा ॻाल्हि सम्झणी आहे त उन्हनि वणजारनि वटां सम्झो जंहिंजे सहकार सां नंढा वापारी पंहिंजो माल सही सलामत आणींदा हुया, नुक़सान जी सूरत में हू वॾे नुक़सान खां बची वेंदा हुआ। सो इहो आहे वीमो, इंश्योरेंस, जंहिं मुतालिक़ लतीफ़ असांखे 300 साल पहिरियां ॿुधाए वियो आहे त सिंध जा वणजारा इन वीमे जो कारोबार कंदा। अचो त फिक्रे लतीफ़ खे पढ़ूं, परखूं, परोड़ियूं ऐं उन ते अमल कंदे कारोबार जंहिंजो हिन बैत में लतीफ़ सबक़ ॾिनो आहे।
ऐं हिकिड़ो ॿियो बि हिन में आहे पंहिंजो ॿियो बि पहलू आहे त वीमो कारोबार खे बि चवंदा आहिनि। खणी जेको इंश्योरेंस ॾे उहो बि हिकिड़े क़िस्म जो कारोबार आहे, पर वीमे जी लफ़्ज़ी माना कारोबार बि आहे। ऐं इन बैत में लतीफ़ कारोबार जो बि सबक़ु ॾिनो आहे त कारोबार जी अहमियत खे अगरि तव्हां सम्झंदा तव्हां ॿियो को बि कमु न कंदा, तव्हां कारोबार यानी बिज़नेस कंदा। छो जो बिज़नेस में एॾी बचत आहे। दुनिया जा जेके बि कामयाब माण्हू आहिनि उहे बिज़नेसमैन आहिनि। सो अचो त लतीफ़ जे हिन पैगाम खे सम्झूं ऐं कारोबार तरफ़ अचूं। सिंधी माण्हू कारोबार तरफ़ ईंदा तॾहिं ई कामयाबु थींदा। जीअं लतीफ़।